सवाल कयो आहे फ़क़ीर ग़ुलाम यासीन लाशारी। उहो थो चए त मस्जिद जो पखो या बेंट्री घर में इस्तेमालु करणु जाइज़ आहे या न। अहिड़ो ई सवाल कयो आहे माशूक बिरहमाणी। उहो थो चए त मस्जिद में मुसल्ला पियल आहिनि ऐं उहे पाड़े में माण्हू ॾेई सघे थो या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेका शइ कंहिं मस्जिद जे लाइ वक़्फ़ थियल आहे उन शइ खे ॿी मस्जिद में इस्तेमालु करण बि जाइज़ न आहे ऐं न ई को उन खे घर में इस्तेमालु करणु जाइज़ आहे। पर जेकॾहिं वक़्फ़ करण वारे इन अंदाज़ में वक़्फ़ कयो आहे, उन शर्त लॻायो आहे त आऊं हीअ शइ वक़्फ़ कयां थो, इन खे मस्जिद जो इमाम इस्तेमालु करे सघे थो या मुअज़्ज़िन इस्तेमालु करे सघे थो या मां ज़रूरत वक़्तु इन खे इस्तेमालु करे सघां थो, त इन सूरत में उन जे शर्त जो एतबार कयो वेंदो ऐं जीअं उहो वक़्फ़ कंदो उन अंदाज़ में उहा शइ इस्तेमालु थींदी। पर जेकॾहिं कंहिं शर्त नाहे हयूं मुतलक़न ईअं चई छॾियो अथई त आऊं हीअ मस्जिद जे हवाले थो कयां, त इन सूरत में उन शइ खे घर में इस्तेमालु करणु जाइज़ न आहे, न वरी को ॿी मस्जिद में इस्तेमालु करणु जाइज़ आहे। जीअं फ़तावा शामी जे अंदरि ऐं बहरुर राइक इन ॿिन्ही किताबनि जे अंदरि आहे त वला यजूज़ु नक़्लुहु व नक़्लु मालिही इला मस्जिदिन आख़र। वक़्फ़ खे ऐं वक़्फ़ जे माल खे ॿी मस्जिद ॾांहुं इस्तेमालु करणु जाइज़ न आहे। इन इबारत मां मालूम थियो त मस्जिद में जेका शइ वक़्फ़ थियल आहे या मस्जिद जो माल आहे, उन माल खे ॿिए मस्जिद में इस्तेमालु करणु जाइज़ न आहे। जॾहिं ॿी मस्जिद में ई इस्तेमालु नथो करे सघिजे त ॿिए घर में इस्तेमालु करणु कीअं जाइज़ थी सघे थो। इन करे मस्जिदी शइ ॿी कंहिं मस्जिद में या ॿिए कंहिं घर में इस्तेमालु करणु जाइज़ न आहे। ऐं मजमुउल अनहर जे अंदरि आहे त सह लिल वाक़िफ़ ऐं यश्तरित इंतिफ़ाअहु मिन वक़्फ़िही व तौलियतहु लिनफ़्सिही इंद अबी यूसुफ़। पाण फरमाइनि था त जेकॾहिं वाक़िफ़ वक़्फ़ करण वारो का चीज़ वक़्फ़ करे थो, उन वक़्फ़ जे दौरान उहो शर्त हणी सघे थो त उन वक़्फ़ मां आऊं नफ़ो खणंदुसि या इन जो मुतवली इन खे संभालण वारो ऐं पाण हूंदुसि। इहो जाइज़ आहे इमाम अबू यूसुफ़ रहमतुल्लाह ताला वटि। ऐं अॻियां पाण फरमाइनि था त लिअन्न शर्तल वाक़िफ़ मुअतबरुन फयुराअ कन्नस्से व अलैहिल फ़तवा। पाण फरमाइनि था त जेको बि वक़्फ़ करण वारो शर्त हणंदो जंहिं बि अंदाज़ में, त उन जे शर्त जो एतबार कयो वेंदो। उन जो शर्त ईअं आहे जीअं नस हूंदी आहे ऐं इन जे मथां फ़तवा आहे। इन जो मफ़हूम इहो आहे त जेकॾहिं वक़्फ़ करण वारो का बि चीज़ का वक़्फ़ करे थो ऐं उन सां गॾु इहो शर्त हणे थो त इन मां आऊं नफ़ो खणंदुसि, यानी मां घर में इस्तेमालु कंदुसि या मुअज़्ज़िन इमाम इस्तेमालु करे सघनि था, त उन जे वक़्फ़ जो एतबार थींदो। उहा मस्जिद जी शइ इमाम बि इस्तेमालु करे सघे थो, मुअज़्ज़िन बि इस्तेमालु करे सघे थो, उहो पाण वक़्फ़ करण वारो पंहिंजे घर में इस्तेमालु करे सघे थो ऐं मस्जिद में बि इस्तेमालु थींदी। पर जेकॾहिं मुतलक़न वक़्फ़ कयो अथई त उन सूरत में उन खे घर में या ॿी कंहिं मस्जिद में बि इस्तेमालु करणु जाइज़ न आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।